महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साडा 1400 साल अग में केड़ा लफ्ज मुबारक फरमाया जेके सच्चा बीठा। महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो जो मस्जिदन जो हया मस्जिदन जो अदब हलो वींदो। साईं फरमाइंदा मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो अबे अम्मा जो अदब हलो वींदो वडन जो अदब हलो वींदो नंदन ते बाज हली वींदी। महबूब जो हदीसां ॿुधंदा वञो याद कंदा वञो त जो महबूब साईं जेके जेके लफ्ज़ फरमाया जो समूरा असांजे मथो यार सच्चा बीठा। साईं जो हदीसां तो ॿुधाए कुरान अल्लाह जा न्यापा हदीस पाक मिठड़े मोहम्मद करीम जा न्यापा। महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो परावा हक घणा खाईंदा। परावा हक ॾाढा परावा हक नाराज़ न थी जाना त हिं भी चवंदो आ पुछा कंदेस हज घणा करे आयो आ उमरा घणा करे आयो आ। हज भी बुधाईंदई त 4-5 मां हज भी करे आयो आ 8-9 उमरा भी करे आयो आ। उमरन जो भी शौकीन हुंदो हजन जो भी शौकीन हुंदो पर जांच कंदेस भेनुरन मां कंहिंखे हिस्सो न ॾिनो हूंदई। हजन जो शौकीन पर भेनुरन के हिस्सो। ओ मुसलमानो भला बुधायो त सही वाणन दे त नवीदा से वाणा ता चवन असां जे मथा मेहनत न कयो पंहिंजे मुसलमानन ते मेहनत कयो जेके मुसलमान असां को भी डाको टपिया था वाणा ता जन सारे कलमो ता न खणी जो इयो कलमो तवा मुसलमान के सिखारियो त जेको पढ़ो था कलमो चए छा तो कयो छा था। आवाज आई यो सागो ही कलमो आ जो को मिठड़े अबू बकर पढ़ियो किन अजो को बियो आवा यो सागो ही कलमो आ जो को मिठड़े अबू बकर पढ़ियो मिठड़े उमर पढ़ियो मिठड़े उस्मान साईं पढ़ियो मुर्शिद अली साईं पढ़ियो। भला हे कुरान सागो या किन मट जी उहो ही कुरान आ जंहिंजो हाफिज मिठड़ो अबू बकर सिद्दीक आ मिठड़ो उमर फारूक आ मिठड़ो उस्मान गनी आ मिठड़ो अली साईं आ। भला अल्लाह उन टाइम ते जेको हुयो हाणे भी उहो ही आ कि न मटा। थोड़ा सवाल समझंदो हल पो जवाब। अल्लाह सागो आ कि न मटा। कलमो भी सागो आ अल्लाह भी सागो आ कलामुल्लाह भी सागो आ। जैन नबी ते वे कलमो पा पढ़न बुधाए सागे ही नबी ते कलमो था पढ़ो या पान बेते था पढ़ो। नबी भी सब शे सागिया पर बट जी शावियो आ ओ ये टुकरी मट ये जा मर जी वे टुकरी दिल वारी मट जी वई जे दिल जे लाए महबूब मुस्तफा करीम सही फरमायो जे करे तुझी दिल साफ आ तुझी दिल में हसद ना है तुझी दिल में ब्याई ना है तकब्बुर ना है हिर्स ना है तुझी दिल व्याज दे पासे दे लड़ल ना है रुश्वत दे लड़ल ना है हराम दे लड़ल ना है तिया तुझी दिल तो के कुरान पाक दे वठी विंदी नमाज दे वठी विंदी मस्जिद दे वठी विंदी वर ये शयूं तुझे दिल के तुझे जिस्म के जन्नत दे वठी विंदी। अब ये वरी कादे वठी विंदी मां तवा को बाटे अर्ज रखा भला जरे जमदा हूं त पी मौजे जह टाइम ते अम्मा जे पेट मो जमंदो आ बुधा त सही घणा पैसा गड्डो खणी इंदो आ। बारो जो जमंदो आ त पो बाग पई वारो 2-3 लख त खणी इंदो हुंदो न करोड़ो ऐं जतो ई कोन खणी इंदो अते खाली इंदो भला जडे जो वींदा हूं 2-3 लख त माइट ॾींदा हुंदा कि न अदियो चवंदा त अज अबे जे मतो अजरक भी हरू भरू पंडे साईं जो ज़ियान
अॼु पोयों छा चवंदई अबे जे मथो 5 से जो हरूबर वज्र को सियाल ईंदे भी हथे खाली वींदे भी हथे खाली वरी बी नगाल ते नजर कर जहे टेम ते ईंदो आ तै टेम ते जेको लटो पाईंदो आ उनके खीसो न हुंदो थी जडे वींदो आ तडे भी कफन के खीसो न हुंदो आ न को नंढे हुंदे खीसो हुई न को कफन में खीसो भला तवा कब्र में कबट बबड़ त रखंदा हुंदो न जेमे पैसा बेसा मरोम रखे न आवा न रखंदा उते जो वेचारो सजी जिंदगी जो गजे परावा सरावा रहड़े सरे बेननु सेननु न्याण जा हक यतीम जा हक सराड़े सरे वो पैसा त गडजो सन हवा हे पैसा जो खणो नी कब्र में खणी वञ न जेजे करे जग जहान रोवारे खणी वञ न कब्र में उते ये पैसा भी ओ मुसलमान याद रख जाए कब्र में न को कबट रखंदई न को बैंक वारो अकाउंट खोले दी दई भला जेके मलाइक हुंदा कब्र में मता हुए डिठल वाटल हुजन के को फोन करायो मुजा लफ्ज समझो था आवा भला जेके कब्र में हुंदा मलाइक मता डिठल वाटल हुजे बदा मोली नसीर का फोन कराया बाबा से मुझे गोठ जो ती बड़ई पारत थी फोन थी दो सुञाण हुंदी भला मता 2-3 रुपया वठी चवन ठीक आ बीहर न कजाए हाने सुनी पैसा भी ना हलंदा सिफारिश भी ऐं गड पैसा भी न रखंदा कफन में खीसो भी बाकी पो शाते वटे आवाज है ओ मुसलमानो अल्लाह सही शलावल मुखे अमल जी तौफीक अता फरमाए उन खां बाद में अवा के अमल जी तौफीक अता फरमाए दुख थींदो आ तरे मुसलमान जे सामू रड़ियो कंदाऊं ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मथो एड़ो तोरींदो जडे मानू 2 नंबर थी विंदा अंदर जो हिकड़ो बाहिरों पियो न महबूब जी हदीस अंदरों हिकड़ो बाहिरों मां जेकॾहिं पुछा कयां जेके भी पाण में वेठा हूं हिक ॿिए जो अंदरों केतिरा ठरियलूं त मस्जिद में सॼी ॻाल्हि खुली आवाज़ है अल्लाहु अकबर मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां महबूब जी हदीस ॿुधायां अल अखिल्लाउ फिल लानी वल आदाउ फिसर महबूब मुस्तफा करीम फरमायो अंदरों त बरल हुंदा पर ज़ाहिर में ॿाहिरों ठरियल हुंदा महबूब सही फरमायो मुझे उम्मत जे मथो हिकड़ो दौर ईंदो खैर ख्वाही हली वेंदी खैर ख्वाही हली वेंदी कोई भी कंहिंजो खैर ख्वाह न हुंदो भले तडे में वेठा हो जो न कंहिंजे तज़ियत में बे जेरे के त माफ़ न कंदासे पर जंहिंजे तज़ियत ते आयाऊं बस पाड़े जो कुल पढ़ूं सा बाकी हरामी ॾाढो आवाज आ चवंदा ए कनन सा लफ्ज ॿुधलन उहे तो माज़ूर ॿुधाए जेदे कुल ता पढ़ा चवन बस आहे मड़े पाड़े जे लिया असां बाकी पढ़ण कुल पढ़ण जेड़ो हेड़े ज़द कोन्हे पो तोरा कुल भी पातस अरे मरहूम के माफ न तो करे त बाकी जेरन के तू पटका बतराई अल्लाहु अकबर ओ मुसलमानो जे करे ये वाइद कनाऊ अल्लाह जो कलामुल्लाह मुझे सामो पयो चंगा भला मानू कावड़ जी विंदा दंगा भला मानू कावड़ जी विंदा सब आपे को निकरी विंदा पो वरी पर्ची लिखंदा सही हिते सभई नवा मुसलमान त वजण त रात जिब्राइल आयो कलमो ही रात पढ़ियो था आवा जिब्राइल रात आयो ने रात कलमो पढ़ियो अजा इनके लफ्ज भी पक्का अल्लाह असां दा चऊं त बस वाइद वो होजे मोल साहब चे जुतिया सूदो जन्नत में ता सा लेखा ही न थींदा जेको खाओ पियो रड़ियो सड़ियो अगिते हिसाब आए कोन मता मुलन जे कूड़ ते लगो हे काडे काडे अब ये सभई से लिखला ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक तो बुधाया मिठड़े महबूब फरमायो मुझे उम्मत जे मथो एकड़ो दौर ईंदो राग साज आम थी विंदो राग साज
ए मां वेठो काथे आ मुझे सामू छा पियो रमजान शरीफ में ॾींहं जो भी विहांव ॾिठा से जंहिंमें ॾींहं जे विहांवन में डांस ऐं राग साज़ वॾा ईका पिया वॾा ईका गार्डन में ॾींहं जो डांस पई हले पोइ मां तोखो तो पुछा कयां इहो शैतान बदल हो कि न पोयनि खे चयो त तव्हां हलो त मां कढ अचांव थो ओ मुसलमानो नाराज़ न थियो हिकड़ी बी गाल बुधाया भला जाते समझो तो हाने थोड़ो वाइज़ो असांजे हाव ते तोड़ थो करे जागो था हाने थोड़ो असां को वाइज़ मथे तो वने थोड़ो इशारो कजो त मां सीबेक तो फिरी इंदो समझो था न था समझो जाते समझो तो थोड़ो हाव ते बार तो दे हाने सफा गाल चढ़े थी तो थोड़ो इशारो कजो मां समझी विंदो असांजा वाइज़ ये दवा नाराज भी न थी अल्लाह सही अवल मुखे अमल जी तौफीक अता फरमाए महबूब मुस्तफा करीम सजा लफ्ज मुबारक थी यकुसरुल गिना सही फरमाइंदा राग घणो थी विंदो साज घणो थी विंदो विहांव जे मौके ते महीनो अॻ में ईको रखन था के झले सघंदे त सयाने निमाज़ जो टेम आज़ान जो टेम चवंदे के गरीब के त दब ॾींदे एक अणहू के बियो अफाल बुशरा अरे गरीब जो बच्चो आ पर जे करे को साहब हो जे ड्यूटी वारो पैसे वारो त छा चवंदे गाल आयो न द सभा वठजी विया पैसे वारो जे साहब जे जमीन वारो छा चवंदे किस्मती बच्चे जी शादी त बड़ी खुशी करे वठन अड़े मुफ्ती जा पुत्र तू फतवा पैसो सन तू कुर्सी आहे त पो तवारी फतवा ही बिया पर हिन जी फतवा समूरन जे ला सागी अवा हिन जी फतवा महबूब मुस्तफा करीम सैन जमा लफ्ज तो बुधाया मिठे मोहम्मद करीम फरमायो अल्लाहु अकबर महबूब से फरमा असौतान मलूनान सौतुन नाहिया व सौतुल मुगनिया महबूब फरमायो राग जे आवाज ते अल्लाह जी लानत वसंदिया आवाज आते वसंदिया शा वसंदिया राग साज जे आवाज ते अल्लाह जी खबर पंदे पंजे ईमान जी विहावन जे मौके ते न हाजी साहब आजा जे ईमान जी त खबर पंदिया विहावन जे मौके ते छड़ो पेरी सिफ में वेहण सा जन्नत कोन मिलंदी इलाही मुंह फिरियो त मजबूरन में जड़ो वेठा हो हा न नथा हाँ बाबा सामे सुबह शाम इन ही जगह सा हलऊं था पिया कोशिश के तो बे आलम सगोरे के चोसे सही के 1.5 कलाक थी वा ये भी जान हुंदी त छडाण हा बा सोलो तरीको मा बुधाया अल्लाहु अकबर ओ मुसलमानो मा अर्ज तो रखा बुधायो त सही कलाम लाए के जे लाए आयो आ मिठड़ो मोहम्मद करीम सही के जे लाए आयो कलामुल्लाह असां जे लाए आयो रसूलुल्लाह असां जे लाए आयो असां न कलामुल्लाह ते अमल कंदा से त ॿियो केर अमल कंदो असां न कंदा से त ॿियो केर ओ मुसलमानो जुमलो बुधजो महबूब फरमायो राग जे आवाज ते अल्लाह जी लानत जाते लानत वसंदिया चौदे बरकत को न पवंदिया ओते बरकत उहे मानू काडे मरी विया उहे मानू काडे मरी विया जेके ट्रैक्टर वारे के चवंदा त घरन जे भरसा हर तो काहे राग न हलाए उहे मानू काडे मरी विया जेके ट्रैक्टर वारे के चवंदा घरन जे भरसा हर तो हलाए तू राग आने वरी उहे गाडिन जे अग्यो वेठा न पोयो डांस हले थी पई असा तस्बीह हू अड़े सद कोन्या तुझे हुआ जे लुडण अरे दद को ने तुझे हुआ जे लुडण तऊ मां केड़ा वाइज कया तवा के हाल जी शरीफ जो रंग हुंदो असा त शागिर दऊ असा छा कयूं पर चऊं ता त एक हे सबक पचाइणो आ समझो त मदरसे जो सबक तो हले एकड़ो भेरो तो दे दो भेरो बुधाए अल्लाह सही शला सा कलमे पढ़दड़ मुसलमान के कलामुल्लाह जे गाल जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए महबूब से जो हदीसों तो बुधाया मिठरे मोहम्मद करीम सही फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर इंदो जेते मते पर्दो हलियो विंदो शादी से पढ़म
छा हदीस पढ़ियम नबी से जी त मुझे उम्मत ते दौर इंदो पर्दो पर्दो ये नबी से जा लफ्ज मुबारक न कि न बेजा ए सच्चा बीठा न कि न एडो फिरा मोटा मा समझाई हर बर ता के अंगारी देती भाई मादे ते असर तो पवे बस मामड़े मूड़ दे मोटा तो बस अल्लाह अकबर रब करीम अल्लाह सही शल तवासा कलमे पढ़दड़न के उन शैन खां बचाए जिन को अल्लाह मना कया रसूलुल्लाह मना कई उन शैन ते अमल करण जी तौफीक अता फरमाए जे जो हुक्म रब भी कयो मिठे मोहम्मद करीम भी कयो आमीन त चओ महबूब मुस्तफा करीम फरमायो दौर इंदो जो पर्दो हलो वींदो ऐ मुसलमानो बुधो कल जी गाल तो कदें जी ट्रोजू जी भी ना कल जी गाल थी अज नेट ते भी आई थी सगो पियो न्याणी जी इज्जत तो लुटे हुए फोटो नेट ते आया छो था रड़ियो क्यों पिया छो था रड़ियो क्यों चरिया न थिया हूं को असा जो दिमाग खराब न थियो ओ जडे पियो माओ न पणाईंदो त पो पियो ही अंधो तो थी वने ना हा पियो जो अंधो थे त बाकी छा बचे अल्लाह सही शल रहम फरमाए रब करीम शल बाज फरमाए रमजान मुबारक महीने जी गाल तो कया जेके नौजवान नेट फेसबुक हलांदा उनन भी यो मंजर डिठो हुंदो रमजान मुबारक जे महीने में एकरे बदबख्त नौजवान बियो कम कयो अबे के फोत ते 36 दी गुजरी वियो अबे मोल जी कब्र खोटी ते अबे मोल जी कब्र खोटण का बाद में कागजात खणी वियो आ जे कागजन ते मोल अबे जा पियो तो अंगूठा हणे यो मुसलमानो के न शैतान मोल अबे जो एहतराम भी अरे कब्र में अल्लाह शो तो दफनाए अल्लाह जाने मानू जाने आए बस सवाब ढक जी था वजन रमजान शरीफ जे महीने में अल्लाह देखारे तो वीडियो हले कब्र मो बाजा उल्ला था बियो बियो साथे अन्या क़यामत बियो साके चेबो अन्या था चो त क़यामत परे आ कब्र मो बाजा उल्ला जो निकरन छो न कब्र मो बाजा उल्ला निकरंदा पीर जी कब्र के जो खोटे अंगूठा बा कागजन ते जरेब जो मसलो हुंदो बियो छा घर हुंदो प्लाट हुंदो जरेब हुंदो बैंक जा पैसा हुंदा अरे बैंक जे पैसन हुनन ते मोल अबे जी कब्र खोटे तो बुधाए ते न को शैतान पनाह घुरंदो हुंदो पसा वारी सख्त तकी इन के मदो दींदी आवाज आई ओ मुसलमानो अल्लाह जे जो कसमा दुख थे तो दुख मो ये लफ्ज था चवना पन महबूब मुस्तफा करीम सही फरमायो फरमाए मुझे उम्मत जे मत करो दौरी दो न दौर में व्याज आम जाम खादो वींदो व्याज आम जाम ओ हारियो ओ कुड़मियो तवा के बेअर्द रखा तो पो वेठा वाय पो वेठा दुआऊं घुराइंदा हो तावीद हाने थोड़ो सब्र कयो कणक चढ़ंदव महीनो तो सब्र कयो पर उन टाइम ते ता अग में 5-6 महीना अग में व्याज ते कलर खणी छड्यो हो बिजू खणी छड्यो हाने ते मुल्लन जो दुआऊं छा कन व्याज पाण खादो से हाने दुआ त छा सजो मुल्ला कंद में बधु त भी फर्क न पवंदो गाल सीधी सही बा सब दर दे दिसो त तलाक कर बियो मौलवी अची ने पर भले अचे त भी ता सा या कचहरी कभी आवाज अल्लाह सही रहम फरमाए रब करीम शल बाज फरमाए ओ मुसलमानो अर्ज तो कया मिठे मोहम्मद करीम से जो हदीस मुबारक तो बुधाया महबूब से फरमायो व्याज आम जाम धीवी दो आहे कि ना आहे कि ना आए उनमें जरे घट सब मुलविस आयो कि ना महबूब फरमायो कूड़ते कसम आम जाम धीवींदो आए ए तू छा समझे तो हे साबरीन थी हे दिसई भी दो बुधई भी दो सब्र कयो वेठो थी तू भले हे कूड़ते घुमाई दो अवे रमजान जे महीने में बियो बुधवा
धाड़ेल मस्जिद में घिरी आया, तवाफ एतकाफ वारन के भी फुरे विया, तबलीग जमात वारन के भी फुरे विया। शाम आया ॾाढा मस्जिद में आया, माना रब जो घर भी महफूज, हवा रब जो घर भी महफूज न थियो। पोइ जॾहिं रब जे घर में धाड़ा लगंदा तूं छा थो समझे त असांजा घर महफूज छॾींदो। आवाज़ अल्लाह सही बात फरमाए, रब करीम शल रहम फरमाए, महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फरमाया मुझे उम्मत जे मथा हिकिड़ो दौर ईंदो जॾहिं हराम आम जाम खाईंदा, हराम ला ला युबाली आखज़ मिनल हलाल अम मिनल हराम। महबूब फरमायो परवाह न होंदी त हलाल वतई अलाए हराम वतई, अलाए हलाल वतई। बस अचे 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 अचे, इया गलती ना है त अचे जो सयूं त कब्र में हिसाब त अकेलो ॾींदो। ओ मुसलमानो, जेको मुंहिंजो नंढो तजुर्बो आहे, तव्हां भी तजुर्बेकार वेठा हो। मां त ईअं ॾिठो आहे जिन बच्चन के हराम खारायो आहे, पोयों बच्चा कुल भी नथा पढ़न, कुल भी। मां तव्हां खां पुछा थो कयां, असांजे खैरपुर में त रमज़ान में इफ्तार पार्टियूं उन्हनि जूं थियूं जिन रोज़ा रखिया ई न। सिंधी समझो था, वठिजी छो विया हो? हा न हथ कयो, हा साईं, पानी पी छॾियो, मथो तू ही खाई छॾियो। असां वटि इफ्तार पार्टियूं उन्हनि जूं थियूं जिन रोज़ा ई। पोइ मां वाइज़नि में उते चयुमि, हे जो तव्हां लख अमीरन जे इफ्तार पार्टियुनि ते ख़र्च था कयो, इहे फ्रूट उन ग़रीबनि खे खारायो जेके सिकनि था। ये मानियो तो गरीबन के खारायो जिनजा बच्चा वेलन जा वेला भुख ते वेठा, जेके सब कुछ खाई विया, इफ्तार पार्टी उहे खाई वञनि, खैरात उहे खाइन, इफ्तार पार्टी उहे खाइन, कौम जो पैसो उहे खाइन, बाकी गरीबन जो हाल। असां वरी गरीब जड़ो उन्हनि जे कड जिए जिए ऐं जुत निखरण में पूरा, असां तव्हां जे लाइ रड़ियूं करे करे थकिजी पियासीं, तव्हांजा भी कम सभु पोइते। अल्लाह से चल रहम फरमाए। बस वाइज बंद किया था बाहर लगी आ जाए। ओ मुसलमानो, महबूब मुस्तफा करीम साईं फरमायो, मुझे उम्मत जे मथो एड़ो दौर ईंदो जो हराम घणो थींदो। महबूब से जी बीबी हदीस ॿुधो, ओ नफिलन जा शौकीन, ओ तस्बीह पढ़ण जा शौकीन, फतवा मिठे मोहम्मद जे हदीस जी ॾिनियूं थो वञो। महबूब साईं फरमायो, जेकॾहिं तुंहिंजो जिस्म तुंहिंजो गोश्त हराम जे पैसनि सां पले थो, मिठे मोहम्मद फरमायो यो जिस्म जन्नत में न वेंदो। हदीस जा लफ्ज याद कर, बोले सिरन के भेरो जा राजा, ला यदखुलुल जन्नत जसदुन गुज़िया बिल हराम। महबूब फरमायो, वो जिस्म जन्नत में न वेंदो जंहिंजी खोराक हराम आहे। कंहिंजो न्यापो ॾिनो मां हाणे तव्हां शादी हुआ, काबतुल्लाह में बीठा हूं, काबतुल्लाह ॾे दीदन आहे, काबतुल्लाह के पुठी ॾेई उते भी सेल्फी आहे। हितों बाग पई मुंह काबतुल्लाह दे करे नमाज सा पढ़ो, उते ता वणो तो उते काबतुल्लाह के पुठी है सेल्फी है। बुधाए उते भी लब्बे के याद ना है त पो असा जा जेड़ा अमल रोज़े पाक में बीठो आ, रियाजुल जन्नत में बीठो आ, उते भी चवे सो तू बाबा मुझी सेल्फी कर जाए। रियाजुल जन्नत में भी सेल्फी याद आ, महबूब ते सलाम। केड़ा एकड़ो सूर हुजे, मोड़ा लुंड साहब चंदो आ, एकड़ी रूण हुजे त लपोणो, हिते त सजो वाटू ही डठो पियो आ, काथों बधो आवा एकड़ो लपो जो काथे हणो, हिते त सजो वाटू ही डठो पियो आ।